अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो ऐं मां आहियां फराशा। सबका बेरी का नज़र हेडलाइन ते। बाजोड़ में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो नाकाम, 12 दहशतगर्द मारिजी विया, 11 जवान शहीद। ISPR मुताबिक़ सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे गडि॒यल चेक पोस्ट ते हमले खे नाकाम बणायो वियो। दहशतगर्द बारूद सां भरियल गाड़ी चेक पोस्ट जी दीवार सां टकराए छॾी। धमाके सबबि हिक ॿाड़ी बि शहीद थी वई। ISPR मूजिबि धमाके सबबि वेझनि इमारतुनि खे नुक़सान पहुतो, 7 ॼणा ज़ख़्मी। भारतीय हिमायती याफ़्ता दहशतगर्दनि शहरुनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दुनिया बारूद जे ढेर में तब्दील थी चुकी आहे। हल न थींदड़ सियासी तकरारनि सबबि आलमी बहरान वधीक शिद्दत अख़्तियार करे रहियो आहे। पाइदार तरक़ी ऐं इंसाफ़ खां सवाइ आलमी अमन जो ख़्वाब पूरो नथो थी सघे। वियाना में गडि॒यल क़ौमुनि जे अहतमाम हेठि मुनक़िद कयल कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भारत सिंधु दरिया ते पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमाल करे रहियो आहे। पाणी पाकिस्तान जी 24 करोड़ अवाम जी ज़िंदगी ऐं रोज़गार जी ज़मानत आहे। दुनिया खे हिन वक़्तु केतिरनि ई बहराननि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। माहौलियाती तब्दीली ऐं वधंदड़ आबादीअ सबबि कुदरती वसीला ख़तम थी रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त PTI बानी जी सिहत ते सियासत न पिया कयूं। हुकूमती रवैयो गैर कानूनी ऐं गैर आईनी आहे। उमीद हुई त अॼु PTI बानीअ सां मुलाक़ात थी वेंदी। पंहिंजे अखियुनि सां ॾिसण थे चाहियो त PTI बानीअ जी अखि कीअं आहे। मुलाक़ातूं न कराइण सबबि मुल्क बहराननि में आहे। सलमान अकरम राजा चयो आहे त बानी PTI खां हिदायत वठण बुनियादी हक़ आहे। असांखे बतौर वकील मिलण न ॾिनो वियो हुयो। उहो कीअं मुमकिन आहे त तव्हां कंहिंखे ॻाल्हाइण खां रोकियो। उहो चवणु आहे त बानी PTI जी फैमिली सियासी ॻाल्हि ॿोल न कंदी, गैर आईनी आहे। PTI बानीअ जी फैमिलीअ जो हक़ हो त हू तिबी मुआइने वक़्तु मौजूद हुजनि। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त PTI ऐं हुकूमत विच में के बि ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। जेकॾहिं PTI खे कंहिं एहतजाज या इदारनि ते चढ़ाईअ जो शौक़ु आहे त उन जे नतीजनि लाइ तयारु रहे। PTI बानी जूं अखियूं ख़राब थियण वारे मामले ते प्रोपेगेंडा कई पई वञे। जॾहिं त इलाज ऐं ॿिया मामला तय थी चुका आहिनि त पोइ रोड छो बंदि कया पिया वञनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मोहसिन नक़वी चयो आहे त काफ़ी दोस्त PTI बानी जी सिहत खां वधीक पंहिंजी सियासत लाइ फ़िक्रमंद आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी नियत सही हुजे हा त मामला काफ़ी ॾींहं अॻु हल थी वञनि हा। इतलात वारे वज़ीर अतातार चयो आहे त डील या रियायत जूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। हुकूमत बानी PTI जो इलाज यकीनी बणायो। माहिर डॉक्टरनि बि संदसि बि मुआइनो कयो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। लंदन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अतातार वधीक चयो आहे त बानी PTI जी सिहत जे हवाले सां जेको मामिलो हो उहो हल थी वियो। PTI ऐं अपोज़िशन खे वाज़े पैगाम आहे त बानी PTI जी सिहत ते सियासत न कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान खे केर बि टोड़े नथो सघे। पाकिस्तान खे सिंध ठाहियो ऐं बचाइण में बि सिंध अॻियां अॻियां आहे। 4 साल बानी PTI जे न फैज़ हमीद जी हुकूमत हुई। फैज़ हुकूमत खे कहिड़ी ख़बर त हुकूमत कीअं कबी आहे। विहाड़ी में मेड़ाके खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हुकुमरानीअ लाइ लचक ऐं सियासी बलूगत ज़रूरी आहे। जेल ड्रिजण वारनि लाइ न पर मुड़सनि लाइ हूंदा आहिनि। ज़राअत जी बहितरीअ सां ई मुल्क तरक़ी कंदो। हारियुनि खे सहूलतूं फराहम करणु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। बांग्लादेश जे नए चूंडियल वज़ीर आज़म तारिक रहमान उहिदे जो हलफ़ खणी वरितो। हलफ़ बरदारी तक़रीब में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे